मुसलमान कलमे पढ़ने वाले के बार बार इन महफिल के तरफ मुतवज्जे करण, बार बार उनके सद करण पंहिंजी जाते सही भी आहे ऐं गलत भी आहे। छो तो कुरान समूरन जो आ, न जलसे करण वारन जो आ, न मौलविन जो आ, न कहीं जमायती जो आ। ये सारे जे सारा जेके भी आए हूं सब कुरान जा हूं, कुरान असा समूरन जो। जने कुरान जी महफिल थे थी हक तिया त कलमे वारो कहीं दावत जो इंतजार न करे, सब खां पहरी अची करे पिंडाल में हाजिर थे। ही उहो बरकत वारो किताब आ। अज जो वाइज ना है किन सालन खां वठी उलमाए किराम बुजुर्गान दीन वाइज कंदा रहन था। तो जह भी जगह ते कुरान शरीफ की तिलावत थींदी आ, कुरान मजीद जो वाइज थींदो आ, तो अल्लाह जा नूरी मलाइक भी हेठ लही ईंदा आहिनि ऐं तलाश कंदा आहिनि त काथे इहा महफिल आ बरकत वारी। पोइ जेकॾहिं मलाइक हिते अची करे कुरान शरीफ ॿुधनि था ऐं महफिल के सजाइण वारा महफिल के सजाइन था, तो बाकी मलाइक बिन के सद था करन था। चो असा पन्ने आकिल जे शहर में एक महफिल डिठी आ जंहिंजो इंतजाम एहतिमाम थी चुको आ ऐं कुरान पढ़न वारो कुरान पढ़े थो, बाकी कलमे वारा वेही करे अदबन सां कुरान शरीफ ॿुधन था। मुझे साईं फरमायो मलाइक उन्हीं महफिल के घेरे में रखन था। ऐं हिक ॿिए जे मथां वेंदे 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 आसमाननि ताईं कतार थी वञे मलाइकनि जी। जेसी ताईं आ महफिल कुरान जी जारी रहंदी तेसी ताईं मलाइक वेठा हूंदा। हालांकि कुरान शरीफ जे ॿुधण जा मुकल्लफ मलाइक ना आहिनि, तोखे असांखे ज़रूरत आहे। तोखे असांखे कुरान शरीफ जे पढ़ण जी भी ज़रूरत आहे, ॿुधण जी भी ज़रूरत आहे। ऐं उहो कलामुल्लाह, उहो कलाम आ, उहो कुरान आ जो हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण भी पढ़ियो ऐं पंहिंजे गुलाम के पंहिंजे शागिर्द के हुकुम फरमाई तो तू पढ़ कुरान तो मां मुहम्मद अरबी कुरान ॿुधा। शागिर्द तो अर्ज करे, सहाबी तो अर्ज करे, सोना कुरान शरीफ तहां जे मथा नाज़िल थे तो तहां पढ़ो असां ॿुधऊं। फरमाई मां घणो पढ़ियो आ, अञा पढ़दुम भी सही, पर अज मां मुहम्मद जी दिल घुरदी आ त तुझे ज़बान सां कुरान शरीफ मां मुहम्मद अरबी ॿुध। मुसलमानो अजायो मयार न ॾियारो पाण खे। कई ॾींहं छा हूंदा, इश्तिहार निकता हूंदा जो के ॾींहं ऐं उलमाए किराम ऐं स्टेज सेक्रेटरी दावत ॾेई रहिया आहिनि तव्हां खे। वक़्त थो इहो कुरान शरीफ जो ॿुधण जो। उमिरि ज़िंदगी जी काई गारंटी वारंटी नाहे। अॼु वेठा हूं, थी सघंदो आहे जो उथण ॾे अलाए न ॾे, घर ताईं पहुचण ॾे अलाए न ॾे। पोइ अफ़सोस कंदासीं त कुरान शरीफ ॿुधूं हा, वञूं हा, इन महफिल में वेहूं। छा बरकतां ॿुधायां मां। अरमान थो थे जो आलिम सगोरा पोता वेठा आहिनि ऐं जमात अञा इंतजार में आ त अञा देर आ, अञा देर आ। पाक मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान एतरी सच्ची आ, एतरी सच्ची आ
जो अड़ी कहीं भी दुनिया के मानू की ज़बान सच्ची ना है जका पाक मोहम्मद की ज़बान सच्ची है उन्हीं सच्ची ज़बान से पान ऐलान फरमायूं इन्हीं महफिल में एकड़ो मानू एड़ो आयो जो कहे मानू में कम हुई कुरान बुधन की नियत से न हो वेठो पर हाँ जो जैमें कम थस उहो कुरान बुधन जला वेठो आ इहो एडो फारिग थे तो मां पंहिंजो अहवाल ॾियांस मुझे साईं फरमायो जेका रहमत उन्हीं कुरान बुधन वारे के मिलदी उन्हीं रहमत मजा हिस्सो उन्हीं कुरान जे बुधन वारे के भी मिलदो जै को आरजी तौर ते बुधन आयो आ कुरान मुझे साईं फरमाया ला यशका जलीसहू इन महफिल में इन मजलिस में वेहण वारो कहीं भी खुदा जे रहमत का नाउमीन थी कर न वींदो झोलियूं रहमत से भरे वींदो पने अकिल वारो आस पास जा मुसलमानो गुजारिश तो कया समूरन के बुधी वठो हिन टाइम ते न त तहां सूरत मुल्क जी मुतालो कयो उनकी तिलावत कई करे दिसो तो उन्हीं में तो जे मुझे अफसोस जा लफ्ज चयल हिन जरी क़यामत जे दीह अल्लाह से जे गजब जे हेठा अची विंदो मानू खुदा जे कहर जो मुस्तक थी विंदो मानू जरी अल्लाह जे डमर जे हेठा अची विंदो मानू उन्हीं वक्त चवंदो वकालू लौ कुन्ना नस्माउ औ नाकिल वकालू लौ कुन्ना नस्माउ औ नाकिलो मा कुन्ना फी असहाबिस सईर उन्हीं चवंदो हाय अफसोस जो कुरान शरीफ बुधा हा जैसी ती कनन में बुधन की ताकत हुई कुरान जा लफ्ज बुधा हा कुरान जी तिलावत बुधा हा कुरान जो वाइज बुधा हा मां पंहिंजी जिंदगी अजाई गानन जे बुधन में विञाए छड़ी मां शेरन बैतन जे बुधन में विञाए छड़ी मां माण्हुनि जे गारन जे बुधन में विञाए छड़ी मां माण्हुनि जे कलाम बुधन में विञाए छड़ी अफसोस मां कुरान शरीफ बुधा हा आओ ना केलो कुरान मजीद बुद्धि करे समझा भी हा तो कुरान छातो चे पे कुरान केड़ो तो ऑर्डर करे केड़ो तो हुक्म करे कुरान बुद्धि करे ऐ समझी करे उन्हीं जे मथा अमल कया हा त जहन्नम जी बाह में न सड़ा कुरान तो सड करे तो चया अय्युहन्नास उबदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअन्ज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून दी जी इब्तिदा है हाँ निंड जा झूठा तो कोने ॻाल्हायो तो सही ही मथे सां लोडो न दियो हा न कयो ज़बान सां सियाणा वेठा हो समझदार वेठा हो तहां जी इज्जत आ मुझी दिल में जो कुरान शरीफ बुधे थो अल्लाह साईं के भी प्यारो आ मोहम्मद अरबी के भी वो प्यारो आ पर हा न जो जवाब अल्लाह साईं ज़बान अता कया ज़बान दिनी थस ज़बान के बंद करे न वेहो जे सुभान अल्लाह करण जो टेम आ तो सुभान अल्लाह कयो जे अल्हम्दुलिल्लाह चवणो तो पवे तो अल्हम्दुलिल्लाह चओ जे क़यामत कबर जा बयान हिन त अस्तगफिरुल्लाह पढ़ो जिए कुरान पढ़न वारे जो अल्फाज वाइज रिकॉर्ड थींदो थो वने तीए तहां वेहण वारे जा वेहण त रिकॉर्ड थे थो मगर जे तहां जी बोली हल्दी न ज़बान त इहे लफ्ज सुभान अल्लाह भी लिखजी वींदा अल्लाह जे दफ्तर में मा यल्फिज़ु मिन कौलिन इल्ला लदैहि रकीबुन अतीद
रब तो फरमाए कोई भी लफ्ज ज़बान खां थो निकरे चंगो या मठो हुजे कुरान जी तिलावत हुजे या गारियूं हुजन रहमत जा अल्फाज हुजन या लानत जा लफ्ज हुजन रब तो फरमाए समूरा रिकॉर्ड थींदा था वञन उन जे मथा मुहाफिज वेठा आहिनि कोई तहां जा लफ्ज कोई भी गुसी करे बची न वेंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं तहां जे साम्हूं रखदो इकरा किताबक कफा बि नफ्सिकल यौम अलैका हसीबा ओ मुझे पाक मोहम्मद करीम जा उम्मतियो दुनिया में होशियारी से जिंदगी गुजारो गफलत जी चादर उतारे छड़ियो गफलत जी चादर पांजे मुंह खां लाहे करे इन सोने कुरान जी भी ज़ियारत कयो ज़ियारत जो सवाब अलग मिलदो बुधण जो सवाब अलग मिलदो पढ़ण जो सवाब अलग मिलदो न त क़यामत में इहा ज़बान कोशिश कंदा से त ॻाल्हायूं पर रब जे तरफां बंद कई वेंदी अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलहुम बिमा कानू यक्सबून। जॾहिं बंद थींदी ज़बान उन ॾींहुं ॻाल्हाइण जी कोशिश कंदासीं पर ॻाल्हाए अल्लाह कंदो तव्हांजी ज़बान हिन वक़्तु तव्हांजी खुलियल हूंदी हाणे पंहिंजो पाण बंदि कयो त हाणे उन्ही जो इलाज त मां वटि कोन्हे जो हिक ॿिए जे आसरे ते हिकिड़ो चवे सुभान अल्लाह ॿियो तकेसि वरी टियों चवे सुभान अल्लाह वरी उन्ही ॾे घूर घूर करे तक छोरा चुप करे वे तूं त सुभान अल्लाह थो वेठो करे कावड़ था कयो सुभान अल्लाह वारे ते ॻाल्हायो त सही सुभान रब्बिका सुभान रब्बिका रब्बिल इज्जत अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह कंदो हमेशा जागदा वेठा रहंदो बी मयार तव्हांखे कोन ॾींदुमि होशियार थी वञो पाक खुदा जी ज़ात के भी सुञाणो मोहम्मद अरबी जी ज़ात के भी सुञाणो खुदा जा बाना बणजी वञो खुदा के माबूद समझो मस्जूद समझो हाजत रवा मुश्किल कुशा समझो यकीन रखो एतकाद रखो तो खुदा का सवा कोई भी माबूद है मस्जूद हाजत रवा मुश्किल कुशा न कोई ना मत याद करे चो तो कोई भी ना तमाम बेहतरीन जज्बा नौजवान में पर गुजारिश या तो कया तो मुझे वाइज में एतरा नारा न हणे छो तो टाइम मुखे भी कोन्हे तव्हां सिर्फ बुधो ऐं मुखे ज़ियारत करण दियो मुझे पाक मुस्तफ़ा साईं नबियन जे सरदार इमामुल अंबिया फरमायो ये कुरान बरकत वारो किताब रहमत वारो किताब कुरान इनकिलाबी किताबा कुरान रौब वारो किताबा जे जबल ने पहाड़न ते नाज़िल थे हा भी उहे रेज़ा रेज़ा थी वजन हा इंसान छा थींदो आ इंसान जी दिल छा थींदी आ तमाम नरम दिल आ इंसान ज़ईफ पैदा कयो आ इंसान इनके सामो थोड़ो कब्र जो बयान कर क़यामत जो बयान कर इनके खुदा जे कहर खां डे जाओ अखिन खां नीर वहंदा पे होंदस जान लुटदी पे होंदस इन इंसान के खुदा पांजे हथन से बनायो आ पांजे जान जो कदर कर जान जी इज्जत कर जान जो कदर ए अजमत सुजान पांजी तू बाजे लायक नाही तू जन्नत में वनी करे हूरन जे खोट छेड़ जो लायक चौथो विञाए जिंदगी रसूल जी नाफरमानी में कहीं टीवी में कहीं वीसीआरन में कहीं फिल्मन में कहीं जिना में कहीं चोरन में कहीं बदमाशन में कहीं कूड़ में कहीं लानत में
छाजे लाए जिंदगी जो दुश्मन बणजी वियो आ क़यामत में ये तोखे खुद चौंदा हथ चौंदई पैर चौंदई तोखे कम करना भला हा पर गलत कम कया थी पाजे मथा भी जुल्म कयो थी असा के भी बाह में साड़े मुझे पाक मुस्तफा साईं नबियन जे सरदार जा उम्मतियो जी शान वारो नबी आ मान वारो नबी आ इज्जत आबरू वारो नबी आ मान मर्तबे वारो नबी आ उनी मुस्तफा सा निस्बत पंजी भी आहे अल्लाह मोहम्मद अरबी जे करे असा जी इज्जत के भी चार चंड लगाए छड़िया फरमाई कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास तामरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह भले में भली जमात आयो भले में भली उम्मत आयो ताके नबी भलो ताके कुरान भलो निनम ताके मजहब दीन इस्लाम भलो निनम ताके कलमो एड़ो भलो ता कयो जो मुझे साईं फरमायो मन काला ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह जे कलमो पढ़ी कलमे जा हक हुकूक अदा कया जन्नत जा 8 दरवाजा रब खोले जड़ीन फरमाई इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून दुनिया जी हयाती खुदा जे हुक्मन ते गुजार दुनिया जे हयाती में मोहम्मद अरबी जी इत्तिबा कर अल्लाह तो फरमाए मुझे प्यार जला मानो जतन खा करन पिया वडी मेहनत करन पिया मां एकड़ो उसूल छो मां मुझे मुस्तफा जी गुलामी कयो मुझे मोहम्मद अरबी जी ताबेदारी कयो मुझे मुस्तफा जी सुन्नत जे मथा अमल तहां कयो मां खुदा तहां के महबूब बनाए जरी कुल इन कुंतुम एरे ख्याल कयो या त कना ता देई तहां के बंद कयो वनी जिरकी थी उड़े और इनका ख्याल कर ये तो असा जो पुरानो मामूला तहां के मयारा न दिया छो तो तहां सब खां पहरियां आया हो शाबस थो आफरीन थो मावड़ जे गुलन जा हार हुजन हाथ तहां के विचा हाथ तहां कुरान शरीफ जे लाए वक्त सिड़ाए करे कुरान बुधण खातिर पहले नंबर ते कुरान जी महफिल में पहुंचा हो बाकी करें करें प्यार लिखे मयार भी डिबिया छो त आलिम सगोरा तहां जे ला आया हैं तहां आलिमन जे ला आया हो आलिम ऐं तहां वरी समूरा गरजी हिन कुरान जी ज़ियारत जे ला आया हो कुरान पढ़ो मुझे पाक मुस्तफा साईं फरमायो 5 शयूं एड़ी हन जंजी ज़ियारत करन जंजो दर्शन करन सवाब ही सवाब पहली शय फरमाई इन हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन काले वयो हला छा कब्रिस्तान में न दिस मयार न ॾियारो न मां टाइम पहिरियों तहां के चयो हुम तो कुरान जे लहरन में दिल जे अंदर हरकत पैदा थी इन हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन अन्या भी ना मुझे पाक मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो हिन कुरान जी ज़ियारत करन सवाब जैसी दीद कुरान जे वर्कन में हुंदई तैसी ती मलाइक सवाब लिखदा वेठा आहिन ऐं बियो अम्मा अब्बे जी ज़ियारत करे त मलाइक सवाब लिखी लिखी थकजी पवन
अब्बे सा भी प्यार कर, अम्मा सा भी प्यार कर। ही तकेन वेठो, नजर करेन वेठो, जैसी थी तुझी दीद अब्बे जे चेहरे में आ, अम्मा जे मुंह मुबारक में आ, तैसी थी मलाइक नेकियूं लिखदा वेठा थी। कुरान तो फरमाए अम्मा के झणक न दींदो कर, अब्बे के तिखो ॻाल्हाए कर नाराज न कंदो कर। मत पंहिंजी जाइ ते रोई वेहन, मत पंहिंजी जाइ ते खणी अख खां पाणी हारे वेहन। रब ते नबी फरमायो जेका अब्बो नाराज थियो, अम्मा नाराज थी वई, उन्हीं का मां मोहम्मद नाराज आया। जेका मां मुस्तफा नाराज थी, उन्हीं का खुदा जी जात नाराज। फैसलो बुधो कुरान जो, फरमाई वकज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। अम्मा इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वखफिज लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमति व कुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अमीरन जा फैसला मन्ने, सरदारन जा फैसला मन्ने, हुक्मरानन जा फैसला मन्ने। अज रब तो चवई जे मोमिन आए, जेकरी ईमान तो वटाए, त मां खुदा जा भी फैसला मनी ॾेखार। जेके अल्लाह जा फैसला मनण जे लाइ तैयार हिन, दिल सां अज़म करन। दोस्त हथ मथे था खणन, इन हथन जा असां सतायल हूं, इन हथ खणन जा सतायल हूं। काफ़ी दफ़ा तव्हां के हथ खणायासीं, बस हथन ते अमल तव्हां न कयो। हाणे पंहिंजे दिल जे गहराइन सां दिल में छाती पाए करे एतिरो फैसलो रब के ॿुधाए छॾियो दिल जो दिल में, त असांखे तुंहिंजा फैसला भी मंज़ूर आहिनि, तुंहिंजे नबी जा फैसला भी मंज़ूर आहिनि। जे कंहिंजी दिल घुरे थी त भली हथ मथे करे ॾिसो, आहिस्ते आहिस्ते नंबर वार थींदा था अचनि। अल्लाह कंदो तव्हां खुदा जा फैसला भी मनींदो, खुदा जे रसूल जा फैसला भी मनींदो। अल्लाह कलमो ईमान, ईमान खां पोइ फैसलन जो इनकार। तव्हांखे ख़बर ना है तो खुदा जा फैसला कहिड़ा आहिनि? ॻाल्हायो त सही मूंसां, प्यार में थो चवां मां बा। जेकॾहिं ख़बर न थो त मां ख़बर तव्हांखे ॾियां थो, जे ख़बर आहे त अमल करण जी कोशिश कयो। छा मुस्तफ़ा जे फैसलन जी ख़बर तव्हांखे न आहे? छो नथा ॻाल्हायो? न हा था कयो, न था कयो। ज़बान बंदि कोन थी वई आहे न। ज़बान मुस्तफ़ा साईं जे फैसलन ते ही हरकत में अची वञे। समूरा हिकड़ी ज़बान सां चओ त मोहम्मद अरबी जा फैसला मंज़ूर। मुस्तफ़ा साईं फरमायो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़ैन अली, अली काथे आ? सामो उथी बीठो आ, अन या रसूल अल्लाह फिदा का अबी व उम्मी, मुंहिंजा पीउ मां कुर्बान थियनि। मुस्तफ़ा तुंहिंजे कदमनि तां मां त वेठो आहियां, मां त वेठो आहियां। पाण फरमाया अली मुखातिब तोखे तो कयां, पर फैसलो क़यामत ताईं करे थो छॾियां। सही आ? कहिड़ो फैसलो तो करे साईं? फरमाया अली तू मुंहिंजो आ, मां तुंहिंजो आहियां। हाणे तोखे वसियत थो कयां। कहिड़ी साईं वसियत? फरमाई निमाज जो टाइम अची वञे, निमाज जो वक्त अची वञे, निमाज जे पढ़ण में देर न कजाए। निमाज जे हाणे हा न कयो, हा न, निमाज जे पढ़ण में देर, ये सुस्ती से वेही न रह जाए। पढ़ा तो पढ़ा तो पढ़ा तो पढ़ा तो ये कंदे कंदे मता नमाज कज़ा थी वई। मुझे साईं फरमायो अली जहकड़ी नमाज कज़ा थी वई त 2 करोड़ 88 लख साल जहन्नम जी बाह जी टुबी में
नमाज कज़ा जी सजा मिलदी। मुझे पाक मोहम्मद करीम फरमायो ओ कलमे वारो मुझे मेराज अर्शन ते थियो खुदा जो दर्शन दीदार मथे ला मकान ते थियो। मां पंहिंजी उम्मत जे लाइ तोहफ़ो खणी आयुमि। पंहिंजे घरनि में पंहिंजे मस्जिदनि में नमाज पढ़ण मुंहिंजी उम्मत जो कम, रब जो दर्शन दीदार कराइण अल्लाह जो कम। अस्सलातु मिराजुल मोमिनी। अली नमाज पढ़ण में देर न कजाएं, सुस्ती न कजाएं। वक्त अचे वञई सब कमकार पोते करे अल्लाह जे दर ते हाज़िर थी करे अल्लाह अकबर करे दी जाए। मुझे साईं फरमायो, मुझे हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अली हैदर करार ओ बिरादर नबी पाक मुस्तफा से प्यार मोहब्बत में अली के समझाइन था। फरमायूं जडई जनाजो जी वई मोमिन मुसलमान कलमे वारे जो मौत जी खबर पजी वई जनाजे जी तैयारी करे जाए उनके तजहीज तकवीन में गुस्ल कराने में देर न कजाए। रब जी अमानत आ उते मकाम में जमीन में दफनान में देर न कजाए। असा जा जेसी ते माइट नहीं दा तेसी ते बेचारो पयो हो जे सुरकन में। नानी नानी अचे डाडी अचे कुराड़ी अचे ओ फिलानी माई के अद्दी करे सड़ियो हई हाने उहा अचे त पो दफनायूंस। पाक मुस्तफा जा उम्मतियो मैयत के दफनान में देर ही भी कया थो पता के शायद न करण जी बोली कर। हाँ पर जे कहीं तहां के कोई मौलवी स्टेज ते चवे 1000 जो नोट दे नो 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 ये कंदो या उते भी माशाल्लाह चुप हुंदो तो पोइ फायदो थींदो। छो न था गाल्हायो अबा पाक मुस्तफा साईं नबियन जे सरदार इमामुल अंबिया जे दीन जा मसइला हिन। ए जलसा थींदा तडहिन जो कुछ मसाइल कुछ फजाइल बयान कजन त बुधी वञो। पाक मोहम्मद अरबी जी वसियत बुधो। पाक अली के था फरमान नमाज पढ़न में देर न कजाए। ए बे नंबर ते पान फरमायो जनाजे के मुसलमान जे जनाजे के दफनान में देर न कजाए। ए टी वसियत फरमायो न्याणी जवान थी वने उन्हीं के परणाण में देर न कजाए। सलात पढ़ो साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व शफीना मौलाना मुहम्मद व बारिक। सब सियाणा बैठा हो तालीम याफ्ता बैठा हो उलमा सा तहां जो वास्तो आ मदरसन सा तहां जो वास्तो आ। सिर्फ एडू वडी दुखियूं गालियूं ना हिन घणन गालिन जी वसियत कई सब गालायो न घणन जी ट्रेन जी केड़ी पहरी नमाज पढ़न में देर वक्त थी वने तो नमाज पढ़ी दी जाए खुदा जी फर्ज अदा करे दी जाए। ए बे नंबर ते फरमायो मोमिन मुसलमान जो जनाजो सामो थी वने तो जनाजे दे पढ़न में ए दफनान में देर न कजाए। जे चंगो आ रब जी अदालत में रब के राजी करे दुनिया का मोकलायो थस तो हूरा कब्र में इंतजार कंदी बैठियूं आहिनि। जन्नत जा विछाणा विछाया विया आहिनि उन्हनि के इंतजार न करा जल्दी कब्र में लाहे करे दफनाए करे मोटी आ तो पंहिंजे हूरन सां कचारियूं करे हो पंहिंजे जन्नत जी हवा सिंगे। फरमाई इन असहाबल जन्नतिल यौम फी शुगुलिन फाकिहून हम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन। टी वसियत केड़ी बुधाई समूरा याद था कयो या मुड़ी हिकड़े तहां जे सम खई आ समूरन के खबर आ न। न्याणी जगरिन जवान थी वने उन्हीं के परणाण में मां मथो तो ही सुर लोलिया तहां भी कुछ मां सां कद शरीक थी वञो
मुझे मुस्तफा साईं जी वसीयत उन्हीं मुस्तफा जी ज़बान से ऐलान चला सारी कायनात की ज़बान कूड़ी थी सकती है सारी कायनात की बोली कूड़ी थी सकती है मोहम्मद अरबी जी ज़बान कहीं कूड़ी न थी बुधो एकड़ी पंहिंजे यारन सां गॾु वेठा हा मुस्तफा पाक मुस्तफा पंहिंजे प्यारन सां वफादारन सां सहाबा सां गॾु वेठा हा पान मुस्तफा फरमायो लिखो लिखो मुझी गाल लिखदा कयो नोट कंदा वञो कह यार चयो साईं कॾहिं ॾुखनि में कॾहिं सुखनि में कॾहिं ख्यालनि में कॾहिं कहिड़े अंदाज़ में कॾहिं कहिड़े ख्याल में हूंदा हो कॾहिं कहिड़े हाल में तव्हांजी हर ॻाल्हि नोट कयूं मुझे साईं फरमायो तव्हां मुझी गाल नोट कंदा वञो लिखदा वञो इन हाज़ल लिसान ला यंतिकु इल्ला बिल हक हे मां मोहम्मद जी ज़बान आ मां जहिड़े भी हाल में हुजां जहिड़े भी दुख सुख में हुजां मुझी ज़बान खां जेका गाल निकरदी उहा सच्ची सच हूंदी सच्ची ज़बान सां मुझे साईं फरमायो सच्ची ज़बान सां मुझे साईं फरमायो मुझो उम्मती जेको निमाज जी इत्माम नथो करे निमाज नथो पढ़े बेनिमाजी थी कर जिंदगी गुजारे थो क़यामत में मां मोहम्मद का एतरो परे हूंदो जीअं मूंखां फिरौन हामान परे मन ज़य्यत सलात फ़क़द हुशर मा फिरौन व हामान व उबय बिन खल्फ साईं था फरमान जेको निमाज नथो पढ़े मुझो उम्मती वो क़यामत में फिरौन हामान उबय बिन खल्फ सां गॾु हूंदो मुझे पाक मुस्तफा साईं नबियन जे सरदार इमामुल अंबिया एड़ा प्यारा हुजन बा ए मरफूल कलम हिन गाल समझे न समझे माशाअल्लाह नारे तकबीर समूरा तहां जहन्नम में वींदो चे नारे तकबीर बहरहाल इनन के मयार न दियो अल्लाह से हिन जे जज्बे के सलामत रखे वरी भी तहां ऐसा के कह अंदाज से जगाए त थो मुझे पाक मुस्तफा साईं नबियन जे सरदार इमामुल अंबिया जा गुलामा प्यार कयो तो मोहम्मद सा कयो प्यार कयो तो मोहम्मद जे रब सा कयो प्यार कयो तो मुस्तफा जे यारन सा कयो प्यार कयो गुलामी कयो तो मोहम्मद अरबी जे अहल बैत सा कयो फरमाई अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम साइदा फरमाइन नबी मोमिनन के प्यारो आ नबी छो न था गलायो न जी चवंदा को कुराड़ो जो गोश्त हुंदो न हिकड़े पानी में न गरदो आ तहां सब कुराड़ा हो जा कुराड़ो तो मां भी आया पर कुछ बेली मयारन जो ख्याल कयो हाँ मोमिन मार सा न मरदो आ मयार सा मरदो आ मैं इब्तिदा का वठी तहा के मां मयार दींदो वेठो आदा कुछ हा कयो कुछ न कयो कम दींदो तहा के मता क़यामत में खुदा पूछेव मोमिनो जन्नत में आया हो तहा के हूरा जाला करे दिनियो थम ये कबूल थो तो ते तकीदा वेठा होंदो तो उते भी हा जी बोली न हुंदी छड़ो अला हरे तकीदा से ता छा ख्याल अन हिते भी निकाह पढ़दा हुंदो मोला पुछदो आ न फलाणी जी कबूला त गोठ के छा चवबो आ तो जेकरी हा में देर छड़ी करे न पियो थस चाचो थस भर में बैठो छोरा जल्दी कर हा कर वो पूछे तो बैठो तुम हा कर मत माखे खतरो आ जो तहां इए चुप ते आदी हो न मता उते अल्लाह चवे हूरन सा निकाह तहां जो तहां के कबूल हन ही तकीदो तो अन्या हिते मुला इंतजार कंदो आ रब इंतजार न कंदो तंजे करे सियाणा थो पाक मोहम्मद अरबी जा उम्मती आए हो मुझे पाक मुस्तफा से मोहब्बत आ तहां जी इश्क मोहम्मद जो असा जी दिल में आ अबू बकर जो इश्क असा जी दिल में आ
उमर जो इश्क असांजी दिल में आ, उस्मान जी मोहब्बत असांजी दिल में आ, हैदर करार जी मोहब्बत असांजी दिल में आ, मुस्तफा जे अहल बैत जो प्यार असांजे दिल में आ, पैगंबर मुस्तफा करीम जा गुलाम आहियूं असां हिकड़ी कलमो पढ़ियो आ, हा कई थसे हाणे मर्दा मरी वेंदासे, मोहम्मद जी गुलामी खां न कंदासीं। अल्लाह साईं तहांजे जज्बे के कबूल फरमाए, अल्लाह तहांजे इन्हीं प्यारे मोहब्बत वारी हा के कबूल फरमाए। हा कया बीबी सुमैया कया अबू जल मथो आयो थस, मां बुधो आ तू कलमो पढ़ियो आ, कुराड़ी थी चवे तू कंहिंखां बुधो आ, जे माण्हू था चवन चे इहो केड़ो कलमो आ, हेरे सुरियात मां मोहम्मद जो कलमो पाण बुधाए थी छॾियाए। उते उन्हीं भी न कई, फरमाई अञा तोखे पंहिंजी ज़बान सां ॿुधायां। कुरान तो चए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। फरमाई पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन कलमो पढ़ियो आ, जन कलमो मुस्तफा साईं जो पढ़ियो आ, मोहम्मद अरबी सां निभाए करे उन्हनि ॾेखारियो मुझे पाक मुस्तफा जा आशिको, ओ नबी मोहम्मद अरबी जा गुलाम मार्द पे कम तो खुदा जा फैसला भी मंजूर करना है, ऐ पाक मोहम्मद जा फैसला भी कलमे वारे के मंजूर करना है। हाणे पंहिंजे दिलो दिमाग सां सोचण जी मोकल भी न ॾिनी वई आहे। फरमाई वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा कज़ल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खैरतु मिन अमरिहिम व मन यसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ला ज़लालम मुबीना। बीजा ते फरमाई फला व रब्बिक ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजा मिम्मा कज़ैता व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह जा फैसला मंजूर, रब जे पाक मोहम्मद अरबी जा फैसला भी मंजूर। कलमो जो पढ़ियो थसे तो मुस्तफा जे फैसलन के मननो आ, ऐ मोहम्मद अरबी जे रब जे फैसलन के भी मननो आ। रब भी प्यारो आ, मोहम्मद अरबी भी प्यारो आ, रब भी रऊफ रहीम आ, मोहम्मद भी रहमतुल आलमीन आ। कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीस अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। जे रहमत जा फैसला खुदा जाइन तो मेहरबानी जा फैसला मोहम्मद मुस्तफा जा भी आइन। पाक मोहम्मद अरबी एतरे कदर मेहरबान थी करे आयो आ, एतरे कदर रऊफ रहीम थी आयो आ, एतरे कदर शान मान मर्तबे वारो नबी बन जी आयो आ। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बुधो मुसलमानो मुझे पाक मोहम्मद अरबी जो शान बुधो, मुस्तफा जो मान है मर्तबो बुधो, मुझे पाक मुस्तफा जी इज्जत है मान ऐ शान है मान है मर्तबो ऐ अजमत बुधो। कुरान तो फरमाए पैगंबर मुस्तफा करीम जी शान आदम भी नबिया, नूह भी नबिया, मूसा भी नबिया, ईसा पैगंबर भी नबिया, जेके भी नबी आया पंहिंजे इलाके जा नबी पंहिंजे कौमन जा नबी थी आया। मुझो मोहम्मद अरबी पूरी कायनात जो नबी थी आयो आ। समूरन इंसान के सदे करे चए तो कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीया। ओ दुनिया वारो जेके भी इंसान आयो, जेका भी कायनात दुनिया जे अंदर आए, समूरन जो नबी मां मोहम्मद अरबी आया, सब मुझे कर लगी पाओ, सब मुझी इत्तिबा कयो तो रब तहां का भी राजी थी वने। तहां मां मोहम्मद जी गुलामी कयो तो अठे दरवाजा रब जन्नत जा खोले छड़े। मुझे अजीज दोस्तों
मुझे अर्ज कर जो मतलब आ तो जे मुस्तफा शान वारो आ तो रब सही असा के भी मान इज्जत एकन जी निस्बत सफीउल्लाह सा, एकन जी निस्बत नजीजुल्लाह सा, एकन जी निस्बत कलीमुल्लाह सा, एकन जी निस्बत रूहुल्लाह सा, असा जी निस्बत मुहम्मदुर रसूलुल्लाह हबीबुल्लाह सा। पुछण वाला पुछदा तहां कंजा उम्मती आयो? असा प्यारे मोहब्बत में खिली करे चौदा से असा मुहम्मदुर रसूलुल्लाह जा उम्मती आए। जजरा कुरान तो चवे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। भला आयो, अल्लाह तो फरमाए तहां भला आयो, तहां कम भी भला हुजण खपन। तहां हलाल खाओ, हराम खाण तहां जो कम नहीं। तहां व्यापार मझा नफो कमायो उहो खाओ, व्याज खाण तहां जो कम नहीं। तहां भला हो, चंगायूं कयो, पाड़े वारन सां हमदर्दियूं कयो, पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दसल प्रोग्राम जे मथा अमल कयो। साईं फरमायो तू वड्डो आ, नंढे ते रहम कर, जे नंढो आ तो वडे जो अदब कर, जे पुट्रा तो अब्बे के हां न कर, मता खुदा कहर जा दर न खोले छड़ी मथा। पाक मुस्तफा साईं जा गुलाम हो, मुझे मोहम्मद अरबी जी तात कयो। असा पंहिंजी कदर के पंहिंजी हैसियत के सुञाणू। असा पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐसी ते कोई नबी जन्नत में कदम न रख दो जैसी ते मां मोहम्मद जन्नत जो दर न खड़काईंदो। असा मझा मुझे साईं फरमायो ऐसी ताई काई भी उम्मत जन्नत में दाखिल न थींदी कहे नबी जी जैसी ताई मां मोहम्मद अरबी जो उम्मत दाखिल न थी। ए शान मान वारो जेके पाक खुदा जी जात भी लकबन सा नवाजे छड़ियो आ। काथे तो चवेस यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। साईं मौलाना साहब आयो आ, मां सिर्फ हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन अलकाबर जो जिक्र कया जेके प्यारे मोहब्बत में रब मुझे पाक मोहम्मद अरबी जे शान मान के चार चंड लगाए छड़ायन। चेस्तो ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितस्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा तंज़ीलम मिम्मन खलकल अर्ज़ वस समावातिल उला अर्रहमान अलल अर्श इस्तवा। काते प्यार मोहब्बत में सदे करे चेस्तो या अय्युहल मुदस्सिर कुम फअनज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर। काते तो चवेस या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्वहु अविन कुस्मिन हो कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला इन्ना नाशियतल लैल या शद्दवतअम व अक़वा मुकीला इन्ना लक फिन नहार सबहन तवीला वज़कुर इस्म रब्बिका वतबत्तल इलैहि तबतीला रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा। सब पढ़ो ला इलाहा इल्ला हुवा फत्तखिज़हु वकीला। काथे अलकाबन जो जिक्र तो करेस, काथे हुस्न जमाल जो जिक्र तो करेस, काथे जात जो जिक्र तो करेस। जैसो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। काथे मुस्तफा जे नूर नबुवत जो जिक्र तो करे फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक मा कला। अल्लाह तो फरमाए काते मुस्तफा जे सीने जो जिक्र तो करे चाहे तो अलम नशरह लक सदरक व वज़अना अनका विज़रक अल्लज़ी अनक़ज़ा ज़हरक।
अल्लाह साईं तव्हांजो वेहण कबूल फरमाए, मुझो बुधाण भी कबूल फरमाए। अल्लाह साईं तव्हां ऐसा समूरन के पाक मोहम्मद जी सुन्नत ते अमल करने की तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना